बार जिक्र हजे सलवात फातिहा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि व कफ़ा व सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा ला सय्यमा अला मुहम्मदिन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अला औसियाए मिन इतरतिहिल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिजसा व तहहरहुम तत्हीरा। व लअनतुद्दाइमतु अला अअदाइहिम मिन यौमि ज़ुल्मिहिम इला क़ियामि यौमिद्दीन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि इन्नी लिमा अंज़लत इलय्य मिन ख़ैरिन फ़क़ीर। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुर्बा व मन यक़्तरिफ़ हसनतन नज़िद लहू फ़ीहा हुस्ना इन्नल्लाहा गफ़ूरुन शकूर। सलवात। हज़रत सलवात हिन सिलसिले में अवां जे साम्हूं मां आयत मवद्दत क़ुर्बा खे पंहिंजो अनुमान करार ॾिनो आहे। इन सिलसिले में अवां जे साम्हूं गुफ़्तगू जारी आहे। ख़ुदावंद आलम हिन आयत में असांखे इहो सम्झाए थो क़ुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुर्बा। तारीख़ वारनि हिन जी आयत जे शान नुज़ूल में इहो लिखियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज खां वापसी खां बाद बार बार माण्हुनि खे चयो पिए त मां अव्हां खां जुदा थी वेंदुसि। मां अल्लाह जी दावत खे लब्बैक चई अल्लाह ॾे हलियो वेंदुसि, अव्हां खां जुदा थी वेंदुसि। बार बार हर महफ़िल में हर जाइ ते रसूल जो इहो इज़हार पे फरमायो। उतां जे उन वक़्त जे माण्हुनि असहाबनि मुस्लमाननि बि पाण में सलाह कई त मता रसूल वाक़ई हलियो वञे ऐं असां रसूल जी ख़िदमत में को हदियो न ॾेई सघिया आहियूं। अचो त हदियो पेश कयूं। इन करे सलाह करे पाण में लिखनि था त चार माण्हू हिकिड़ी चादर खे चइनि पासनि खां वठी हर हिकु ॾे विया त रसूल बार बार ऐलान पियो फरमाए त मां जुदा थी वेंदुसि, अल्लाह ॾे हलियो वेंदुसि। इन करे कुझु ॾियो त रसूल जी ख़िदमत में हदियो पेश कयो। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में इहो सभु कुझु जेके असांजी सिंधी में चंदो चइजे, चंदो करे वठी पोइ उन में कुझु जौ कणिक अटो कुझु वरी अन्न बि हुयो त कुझु कपिड़ा कुझु खारकूं सारे इनखे ॻंढ ॿधी रसूल जी ख़िदमत में जीअं रखी अथऊं। साईं रसूल फरमाती छा आहे? चयोसीं तव्हां बार बार ऐलान पिया फरमायो, असां तव्हांजे लाइ हदियो खणी आया आहियूं।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब ॾियण खां अॻु में पंहिंजी गर्दन खे झुकाए सोचण वांगुरु वेठो त जिब्रील इहा आयत खणी आयो, क़ुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अल मवद्दत फिल क़ुरबा। ए मुंहिंजा रसूल इन्हनि खे चओ त मां अव्हां खां अजरे रिसालत नथो घुरां, जेकॾहिं कुझु ॾियणु चाहियो था त मुंहिंजे क़रीबी रिश्तेदारनि सां मोहबत कयो। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा एतिरो ॿुधायो हुयो, मुंहिंजे क़रीबी रिश्तेदारनि सां मोहबत कयो त तारीख़ वारनि टिनि जा नाला लिखिया आहिनि, अब्दुल्लाह बिन अब्बास, जाबिर बिन अब्दुल्लाह, अब्दुल्लाह बिन हुज़ैफा। ये चार सहाबी रसूल की खिदमत में वारे वारे सां उथी बीठा। हर एक सवाल ये को मन कराबत कहा उल्ला अल्लज़ीना वजबत अलैना मवद्दतहुम, या रसूलुल्लाह ये तुझा कहिड़ा क़रीबी रिश्तेदारन जिनकी मोहब्बत असां ते फर्ज़ कई वई आहे। इहो सवाल इन टिनी साहबनि वारे वारे सां पुछियो आहे। रसूल उन्हनि जे जवाब में इहो ई इरशाद फरमायो त हुम अली व फातिमा वल हसन वल हुसैन। उहे मुंहिंजा क़रीबी रिश्तेदार जेके आहिनि अली, फातिमा, हसन ऐं हुसैन आहिनि, जिन जी मोहबत तव्हां ते लाज़मी फ़र्ज़ करार ॾिनी वई आहे। बुलंदतर सलवात। हरे सलवात। हाणे से सवाल इहो थो थिए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि खे जो इहो चयो त मां तव्हां खां सवाइ मोहबत पंहिंजे क़रीबी रिश्तेदारनि अहल बैत सां मोहबत जे ॿियो कुझु कोन थो घुरां। हाणे तफ़सीर वारनि हुननि घणो करे सवाल इहो कयो आहे त रसूल घुरियो छो? छो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में बि अहिड़ो ऐं हर नबी 1,24,000 पैगंबर हर नबी पंहिंजी उम्मत खे इहो ई चयो त मां अव्हां खां अजर कोन थो घुरां। ला असअलुकुम अलैहि अजरन इन अजरिया इल्ला अला रब्बिल आलमीन। मां अव्हां खां अजर कोन थो घुरां, मुंहिंजो अजर मूंखे अलाह ॾींदो। हर नबी इहो चयो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजी इब्तिदाई तालीमात में इहो ई चयो त मां अव्हां खां अजर कोन थो घुरां। पोइ हाणे आख़िर में छो घुरी? इन करे उनजो जवाब ज़ाहिरन इहो ई आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे तरफ़ां मुतालबो कोन थो करे। क़ौम या उम्मतुनि जे पेशकश ते रसूल फरमायो आहे त मूंखे माले दुनिया न घुरिजे, जेकॾहिं कुझु ॾियणु चाहियो था त मुंहिंजे क़राबतदारनि सां मोहबत रखो। ज़ाहिर आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हीउ आख़िरी दौर आहे। हिन दुनिया मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञण वारो आहे, उम्मतुनि खां सभिनी खां जुदा थी वञण वारो आहे। इन करे रसूल फरमायो त मां अव्हां कोन थो घुरां मगर मुंहिंजे क़राबतदारनि सां मोहबत कयो। जिन जी निशानगी बि रसूल पाक फरमाए छॾी त उहे केर आहिनि जिन जी मोहबत तव्हां ते फ़र्ज़ आहे। हाणे इन उनवान सां ख़ुदा उन आलम खे बि ख़बर हुई, ख़ुदा बि ॼाणे पियो त बाक़ी रसूल ते एतिराज़ कंदा। इन करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साहत खे सफ़ा करण जी ख़ातिर रसूल वरी ॿी जाइ ते क़ुरान में फरमायो त कुल मा सअलतुकुम मिन अजरिन फहुव लकुम। मां जेको तव्हां खां अजर घुरियो आहे इन में मुंहिंजो को फ़ाइदो कोन्हे, को तव्हांजो पंहिंजो फ़ाइदो। इहो रसूल ख़ुदा क़ुरान मजीद में सूरत सबा में हेतिरो तरतीबी क़ुरान जी तरतीब नुज़ूली जेका असां सही कान्हे थी। इन करे का आयत किथे रखी अथनि, का आयत किथे रखी अथनि, जंहिंजे करे असां ते अॼु बि इहो एतिरा त शिया क़ुरान खे कोन था वञनि। बहरहाल कुल मा सअलतुकुम मिन अजरिन फहुव लकुम। रसूल हिननि खे चओ त मां जेको तव्हां खां अजर घुरियो आहे इन में बि मुंहिंजो को फ़ाइदो कोन्हे, को तव्हांजो पंहिंजो फ़ाइदो आहे। हाणे जनाब इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां इमाम अलैहिस्सलाम खां पुछियो वियो त साईं
अहल बैत अलैहिस्सलाम जी मोहब्बत के बारे में हेतिरियूं सारियूं रिवायतूं ऐं आयतूं आयल आहिनि ऐं इहो ई दसियो वियो आहे त अहल बैत सां मोहब्बत ज़रूरी आहे ऐं मशहूर इहो आहे त अजर रिसालत रुगो अजर रिसालत ई न मगर 1,24,000 पैगंबर जी रिसालत जो अजर। इस्लाम हज़रत आदम खां शुरू थियो। हज़रत आदम ही इस्लाम की तबलीग कई, हर नबी भी इन की तबलीग कई। उन खां बाद जनाब रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में 23 साल तबलीग कई आहे। 23 साल तबलीग करण खां बाद जॾहिं हाणे वञण वारो थियो आहे, माण्हुनि जी पेशकश ते रसूल इहो फरमायो त मुंहिंजे क़राबतदार सां मोहबत रखो। इन करे हाणे इमाम खे पुछनि था त साईं इहा कहिड़ी आहे जेका 1,24,000 पैगंबर जी मोहब्बत जी अजर रिसालत मोहब्बत अहल बैत खे करार ॾिनो वियो आहे। इन में असांजो कहिड़ो फ़ाइदो आहे? इन करे इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम इहा वज़ाहत कई आहे। इमाम अलैहिस्सलाम फरमाए थो त हलिल हुब्ब इल्ला दीन, मोहब्बत दीन खां सवा का ॿी शइ कान्हे। मोहब्बत माना दीन। इन करे जनाब रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे दसियो आहे त छो जो हाणे मां वञा थो दीन मुकमल थी चुको आहे। ख़ुदा ई फरमायो मां तुंहिंजी दीन खे मुकमल करे नेमतूं पूरियूं करे छॾियूं आहिनि। अॻ में कंहिं बि नबी खे तकमील जो ख़ुदा कोन ॿुधायो आहे सवाइ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त दीन तो मुकमल कयो आहे, मां पंहिंजूं नेमतूं पूरियूं करे छॾियूं आहिनि ऐं दीन हाणे मुकमल थी वियो आहे। दीन जे मुकमल थी वञण खां बाद जेकॾहिं ईअं छॾे ॾिजे, उलमाउनि जी वाज़ह मिसाल ॾिनी आहे, जेकॾहिं को बाग़ या का बिल्डिंग हुजे उनखे जेकॾहिं केरु ठाहे ऐं सफ़ा छॾे ॾिए त आख़िर ग़ैराबाद थी वेंदी, बाग़ बि तबाह थी वेंदी। इहा मिसाल उलमा ॾिनी आहे। हाणे इन करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना हज़रत आदम खां वठी हज़रत ख़ातम ताईं जेको दीन हलियो उहो दीन मुकमल थी वियो। दीन मुकमल थियण खां बाद जेकॾहिं रसूल हिन खे ईअं छॾे वञे हा त अॼु ताईं वाक़ई बर्बाद थी वञे हा। तारीख़ सीरत मां बि इहो ई मिले थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत ज़ुल अशीरा खां वठी चवंदो पियो हुजे त मन ली लिहाज़ल अमर, हिन अमर में मुंहिंजी केरु मदद कंदो? इहो सुवाल जनाब रसूलुल्लाह पहिरीं दावत ज़ुल अशीरा में बि कयो आहे ऐं हमेशह चवंदो आयो आहे त मुंहिंजी हिन कम में केरु मदद कंदो। उन वक़्त में मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी तारीख़ वारनि उमिरि इहा लिखिया त मौला जी उमिरि 13-14 साल हुई। तारीख़ वारनि वरी इहो बि हलायो आहे छो जो अञा बालिग़ कोन हुयो, इन करे अली जी ॻाल्हि ते एतबार कोन्हे। बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो चवंदो ई ॿुधाईंदो आयो आहे जेको मुंहिंजी हिन कम में मदद कंदो। पहिरीं ॾींहुं मौला अली इब्न अबी तालिब फरमायो त मां हाज़िर आहियां। रसूल उन वक़्त में बि इहो फरमायो त जेको मुंहिंजी हिन अमर में हिन दीन जे मसइले में मुंहिंजी मदद कंदो उहो मुंहिंजो वसी, मुंहिंजो वज़ीर, मुंहिंजो ख़लीफ़ो ऐं मुंहिंजो वारिस ऐं मूंखे क़ब्र में रखण वारो आख़िरी इहो हूंदो। रसूल मुख़्तलिफ़ जायुनि ते ऐलान बि करे सभिनी खे ॿुधाईंदो रहियो आहे। उन खां पोइ हाणे जनाब रिसालत मां बि दुनिया मां वञण वारो थियो आहे। इन करे मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जेके मौजूद हुआ, मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जे हिन सां गॾु मौला इमाम हसन हुसैन अलैहिस्सलाम बि इहो ई इक़रार कंदा आया आहिनि त असां इन ते। हाणे इन करे मां जे साम्हूं हिकिड़ी मिसाल तारीख़ी अर्ज़ु करे छॾियां। जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा यज़ीदी दरबार में हिकिड़ो इहो एहतिजाज कयो जेके तारीख़ वारनि सभिनी लिखियो आहे। जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा इहो उन वक़्त में एहतिजाज कयो आहे जॾहिं कंहिं नसरानी जनाब सकीना ने इशारो करे जो इहा मूंखे कलीज़ी में ॾे। यज़ीद जा जवाब ई कोन ॾिनो हुयो जो जनाब सकीना उथी जनाब ज़ैनब खे चंबड़ी पई, अम्मा छा बाबे